गिम्स में गुलनि जी नुमाइश कई वई, जंहिं दौरान अस्पताल के गुलनि सां सिंगारियो वियो। गुलनि जी नुमाइश जो डायरेक्टर गिम्स कैप्टन डॉक्टर रहीम बख्श भट्टी इफ्तिताह कयो। संदसि चवणु त गुल ऐं ॿूटा इंसानियत लाइ फ़ाइदेमंद आहिनि। गुलनि सां माहौल मां आलूदगी ख़तम थिए थी ऐं इंसान खे साफ़ सुथरे माहौल में रहण लाइ ऑक्सीजन मिले थी। तफ़सील लाइ ॾिसूं था हाकिम भट्टीअ जी हीअ रिपोर्ट। गंबट मेडिकल इंस्टीट्यूट में गुलनि जी नुमाइश जी तक़रीब थी, जंहिंजी इफ्तिताही रेबिन कटे गिम्स डायरेक्टर कैप्टन डॉक्टर रहीम बख्श भट्टी शुरूआत कई, जंहिंमें 20 खां वधीक निजी ऐं सरकारी स्कूलनि जे ॿारनि पिणु शिरकत कई, जंहिंमें आयल शागिर्दनि ऐं महिमाननि जो चवणु हो त सफ़ाई सुथराई गुलकारी वणकार ये सभु जेको हिकु सिहत सां लागू आहिनि। जेकॾहिं उहे न हूंदा, गंद हूंदो, मिटी हूंदी, त उहा सी बि हिकिड़ो सिहत जो ईअं सम्झो 50% जी शफ़ा इन ॾिसण सां अखियुनि खे ठार थींदो, दिलि खे सुकून ईंदो, इन्हनि सां थींदो। तंहिंजे करे इहे बि ज़रूरी आहिनि त अदारा जेके हुजनि साफ़ सुथरा हुजनि, क्लीन हुजनि। ॿारनि ॾिसी ॾाढो ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं सॼे असांजे इलाइक़े जा ॿारनि मुख़्तलिफ़ इदारनि जा असांखे काफ़ी नीड भी हुई, मतलब कि अहिड़े माहौल में ॻोठाणा जेके अचनि था फ्री में पंहिंजो इलाज कराइनि था ऐं काफ़ी हिकिड़ो सुठो नज़ारो लॻे थो पियो। त अस्पताल में हूंदे हिकु गुलनि जे करे जो कनि हिकिड़ी नई ज़िंदगी मिले थी। इलाज खां अलावा ज़िंदगी जो कनि ईअं लॻे थी त ॼण बहार जो कनि थी लॻे। इलाही ख़ूबसूरत क़िस्म जा फ्लावर्स ऐं कलरफुल जेके इंसान खे ॾाढो ख़ुशि रखंदा आहिनि। फ्लावर्स ऐं कलरफुल शयूं वग़ैरह असांखे ॾिसण में बहितर असांखे मज़ो ईंदो आहे। असांजे अॼु जी जनरेशन खे पंहिंजे ॿूटनि सां, पंहिंजे वणनि सां, पंहिंजे गुलनि सां, पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे माहौलियात सां प्यार जो जेको आहे हिकिड़ो दर्स ॾियूं। उन सिलसिले में हिकिड़ो जेको आहे हीउ असां सेशन करायो आहे। इंसान जी ज़िंदगीअ में गुल डायरेक्ट तमामु घणी ख़ुशियूं खणी ईंदा आहिनि। जीअं त गिम्स में गुल आहिनि तमामु सुठा आहिनि ऐं असां खपे त हर जॻह ते असां गुल पोखणु घुरिजूं। गुलनि सां इंसाननि जी ज़िंदगी आहे ऐं गुल इंसान जी ज़िंदगी में ख़ुशियूं खणी ईंदा आहिनि। जेको आहे नुमाइश आहे, तमामु ॿार ख़ुशि थिया आहिनि, मुख़्तलिफ़ इदारनि खां आया आहिनि ऐं उन्हनि अहिड़ा रंगीन जेको आहे गुल ॾिसी माहौल मरजाइजी पियो आहे। तमामु हुन सां जहिड़ो माना हुननि जो जहिड़ो हुन सां ख़ूबसूरती अची वई आहे। हुनजे ख़्यालनि में, हुननि जी सोचुनि में, हुननि सां महकजी पिया आहिनि। शहर में एतिरा गुल किथे बि न आहिनि जेतिरो हिते आहे ऐं इहे पूरी गिम्स इलाही मतिलबु गुलनि सां सजायल आहे ऐं इलाही तमामु प्यारी थी लॻी आहे ऐं इहे ॾाढा दिलि खे नुमाईंदा आहिनि ऐं ॾाढा सुठा आहिनि। हिकु हिकु गुल जो तमामु ॾाढो सुठो कलर आहे। हॉस्पिटल जी जेकी बि सूंह आहे उहा गुलनि सां आहे। सुठी लॻी आहे। जीअं त असां पहिरां एंटर थियासीं गिम्स हॉस्पिटल में, हीअ गुल ॾिसी असांखे तमामु घणी ख़ुशी थी, इलाही सुठो फील थियो। हिते जेको बि आयो आहे तमामु ख़ुशि आहे गुलनि खे ॾिसी। गुल तमामु सुठा आहिनि ऐं अहिड़ा हर जॻह ते खपनि। गुलनि सां हीअ गुल हर जॻह ते हुजणु घुरिजनि। जंहिंमें आयल महिमाननि जो चवणु हो त गुल मुआशिरे खे ख़ूबसूरत ऐं बहितर बनाइनि था। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबट।